अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो नओं क्राफ्ट वरी तव्हांजे अॻियां हाज़िर आहे। हीअ आहे मूं वटि हिकिड़ी शीशे जी बोतल जंहिंखे मूं हिन जो कुझु हिसो ब्लैक पेंट सां पेंट करे छॾियो आहे। हीअ ब्लैक एक्रिलिक पेंट आहे, ब्रश ऐं पेंट, ठीकु आहे। हिन सां मूं हिन बॉटल जो कुझु हिसो जेको आहे सम्झो त टियों हिसो मां पेंट करे छॾियो आहे कारे रंग सां। तो ये एक ब्यूटीफुल एक डेकोरेशन पीस आज हम बनाएंगे। ये मेरे पास ग्लास बॉटल है, बोतलें चटनियों में मुख्तलिफ सॉसेस में आती रहती हैं घरों में, तो मैं जमा करती हूँ, ठीक है। सो ही जो है इनके इसको जो है मैंने एक्रिलिक पेंट से ब्लैक के साथ इसका तीसरा हिस्सा बोतल का पेंट कर लिया है। अब इसके ऊपर हम लिपेटेंगे डोरी। डोरी लिपेटने के लिए ये ग्लू मैं हमेशा यूज़ करती हूँ क्राफ्ट के लिए। इस पे मैं ये 2 कलर सुतली के यूज़ करना चाहती हूँ, लाइट और डार्क ब्लू, ठीक है। ये 2 रंग लाइट एंड डार्क ब्लू मां हिन जे मथां वेड़ींदमि सुतली। त जेकॾहिं तव्हां वटि सुतली न हुजे तो तव्हां ऊन इस्तेमाल करे सघो था। अगर सुतली ना हो तो आप ऊन इस्तेमाल कर सकते हैं। ऊन भी ना हो तो कोई भी धागा रंगीन मोटा धागा होगा तो जल्दी इसमें जो है वो कंप्लीट हो जाएगा। पतला बारीक धागा जैसे कढ़ाई वाला या रील का धागा वो बहुत टाइम लेगा। तो अगर आपको कोई बारीक धागे यूज़ करने हो तो आप बहुत सारा जो है धागे जो हैं एक साथ मिला के उसको पहले मोटा कर लें, फिर उसको इस्तेमाल करें, ठीक है। सो जेकॾहिं तव्हां वटि ऊन भी न हुजे, सुतली भी ना आहे, अहिड़ी रंगीन ॿी का रंगीन डोरी हुजे त ठीकु आहे, पर जे कुझु न आहे, जेकॾहिं तव्हां भर्त वारो हिन में धागो इस्तेमालु कयो त पोइ उन जूं इलाही सारियूं तंदियूं पाण में मिलाए उन्हनि खे पहिरियों तव्हां थुल्हो कयो, थुल्ही हिकिड़ी उन्हनि जी रसी ठाहियो, पोइ हिन जे मथां तव्हां वेढ़ियो, ठीकु आहे। सो हिन खे असां वेढ़णु शुरू कंदासीं। हिन जे हेठें पार्ट ते मां डार्क ब्लू वेढ़ींदमि। ये देखें जितने हिस्से पे हमें लगाना है थोड़ा थोड़ा पहले हम ग्लू लगा लेंगे, इसको कवर कर लेंगे, फिर उसके बाद जो है आगे हम फिर दोबारा ग्लू लगाएंगे, ठीक है। सो थोड़े थोड़े हिस्से ते असां ग्लू हणंदा वेंदासीं ऐं हिन खे वेढ़ींदा वेंदासीं। ग्लू को ढक्कन लगाकर हमेशा मजबूती से बंद रखना है। सो असां खणूं था ही डार्क ब्लू पहिरियों, हिन खे असां हितां खां वेढ़णु शुरू कंदासीं। इसको यहाँ से पहले अच्छी तरह से इसको फिक्स करेंगे नीचे ताकि इसकी बेस जो है वो बन जाए, ठीकु आहे। हिन खे थोरो चङी तरह सां फिक्स करिणो आहे त जीअं हिन जी जेका तरो जेको आहे हिन जी जेका बेस आहे उहा सुठी तरह सां ठही वञे। सो तव्हां ॾिसजो त हीअ हिकिड़ी आम रदी बोतल आहे जेके असां उछले छॾींदा आहियूं हमेशह, त उन मां हिकिड़ो केतिरो ख़ूबसूरत हिकिड़ो डेकोरेशन पीस ठहंदो। हमेशह मां चवंदी आहियां त काई बि शइ जेका आहे उहा ज़ाया नाहे, बेकार न है, उन जो इस्तेमाल तव्हांजे पंहिंजे मथां डिपेंड तो करे। आपके ऊपर डिपेंड करता है कि आप कौन सी चीज़ को किस तरह यूज़ करते हैं और उसका फ़ायदा उठा लेते हैं, ठीक है। सो हिन जी ये बेस ठही वई आहे। इसको चिपकाते जाएं हाथ से और बहुत क्लोज़ इसको लिपेटना है। हथ सां असां हिन खे वेढ़ींदा वेंदासीं ऐं दॿाईंदा वेंदासीं और कोशिशि कंदासीं त हीअ बिल्कुलु हिक ॿिए जे वेझो वेझो हुजनि, इन में का विथी बि न हुजे। सो जॾहिं ही हेतिरो हिस्सो कवर थी वेंदो त वरी मां थोरी ॿी ग्लू हणंदमि। हिन जे घणे हिस्से ते मूंखे ही ब्लू डार्क वारो जेको आहे इहो वेढ़णो आहे। इसका जो डार्क ब्लू शेड है वो ज़्यादा इसके पार्ट पे मुझे लिपेटना है और लाइट ब्लू जो है वो थोड़े से कम हिस्से पे लिपेटना है। फिर उसके बाद आप देखेंगे कि क्या शाहकार बनता है। मेरे हिसाब से तो ये शाहकार ही है। आप मुझे बताएंगे ज़रूर कमेंट करके कि आपके हिसाब से ये क्या बन रहा है। तो इस तरह की चीज़ें, ज़रूरी नहीं है कि घर को सजाने के लिए हम बहुत महंगा कोई मटेरियल ख़रीदें और बहुत महंगी शॉपिंग करें, महंगे महंगे डेकोरेशन पीसेस लें। तो इस तरह से अगर हम ख़ुद थोड़ी सी मेहनत करें और अपने जहन को इस्तेमाल करें, अपने टाइम का सही इस्तेमाल करें, तो हम खुद भी चीज़ें क्रिएट कर सकते हैं। बस इसको हाथ से दबाना ज़रूरी है कि ये एक बिल्कुल क्लोज़ हो जाए एक दूसरे के साथ। सो पंहिंजे घर के सजाइण जे लाइ ज़रूरी न आहे त तव्हां महांगियूं महांगियूं शयूं वठो, महांगा महांगा डेकोरेशन पीसेस ख़रीद कयो। हिते ग्लू थोड़ी घटि आहे। कहीं पे अगर आपको महसूस हो कि नहीं चिपक रहा, ग्लू कम है, तो दोबारा लगा लें। सो हिते ग्लू घटि आहे त मां हिन खे ॿीहर थी हणां जीअं बिल्कुलु हिक ॿिए जे वेझो हिक ॿिए सां फिक्स थी वञे। सो मां इहो पई चवां त ज़रूरी न आहे त महांगियूं शयूं असां ख़रीद कयूं ऐं रीस कयूं। असां मार्केट में हर शइ मिले थी, असां बि ॾिसूं था, पर सची ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे हथ सां क्रिएट करण में जेको मज़ो आहे न, ऐं उन शइ खे जॾहिं तव्हां सजायो था ऐं उहो सुहिणो थो लॻे ऐं जॾहिं तव्हांखे तारीफ़ थी मिले त वाह वाह, दिलि ख़ुशि थी वञे। पर जे तारीफ़ न बि मिले न,
त इंसान पंहिंजी विंदुर लाइ, पंहिंजे दिलि जे इत्मिनान लाइ अहिड़ा कम करे थो सघे। सो हिनखे मां हाणे कंदमि कंप्लीट। ॾिसो हाणे जेतिरे हिसे ते मूं ग्लू हई उनखे मां कवर करे वियां, वरी थोरे हिसे ते ॿी ग्लू हणंदासीं। अच्छा, हिन जो जेको असांखे रेशियो रखिणो आहे, हीउ जेको प्लेन एरिया हुयो शीशे जो पेंट खां अलावा, उन जा 2 हिस्सा असां डार्क ब्लू में कवर कंदासीं ऐं 3 हिस्सो लाइट ब्लू में। ठीक है, तो जितना ये हिस्सा बग़ैर पेंट के है, जो शीशा हमें नज़र आ रहा है, उसके 2 हिस्से हम डार्क ब्लू से कवर करेंगे, या कोई भी डार्क शेड जो आप लेना चाहें, और तीसरा हिस्सा जो है इसका हम लाइट से कवर करेंगे। तो थोड़े से हिस्से पे मैंने जो है ग्लू लगाई थी, वो मैंने इसको अच्छी तरह से कवर कर लिया है डार्क ब्लू के साथ, और अब मैं इसको कंटिन्यू कर रही हूँ। थोड़ी सी ग्लू और लगा लिए मैंने, तो इसके 2 हिस्से जो है वो ये डार्क ब्लू से कवर होंगे और इसका तीसरा हिस्सा जो है लाइट ब्लू से। तो इस तरह के जब आप काम करते हैं, ख़ुद को इस तरह की एक्टिविटीज़ में रखते हैं मसरूफ़, तो आप बहुत रिलैक्स रहते हैं। ठीक है, ऐं हाणे हिते जेको आहे हिनजी क्वालिटी कुछ सुठी ना है, बहुत सारे धागे इसके निकल रहे हैं, तो ये थोड़े से मैं काट लेती हूँ। रफ़ जो भी है इसको थोड़ा सा स्मूथ कर लेंगे, ज़्यादा नहीं काटेंगे वरना ये बीच में से टूट जाएगा। तो अपने आप को खुश रखें, आप रिलैक्स रहेंगे अगर आप इस तरह की चीज़ें बनाएंगे, इस तरह के क्रिएटिव काम करेंगे, तो ये थेरापी है एक। बहुत सारी परेशानियों से, बहुत सारी फ़िक्रों से आपको बचा सकती हैं ये चीज़ें। ठीक है, सो असां ही वरी जेको ग्लू हयो आहे इनखे कवर करे वेंदासीं। जिते जिते ही रफ़ सुतली आहे, ज़ाहिर आहे नेचुरल हिकिड़ो मटीरियल आहे, उहो रंग थियल आहे, जिते जिते अहिड़ो को रफ़ पीस अचे त उनखे तव्हां कटे स्मूथ करे सघो था। ॾिसो, जेकॾहिं तव्हां महसूसु कयो त थोरियूं घणियूं विथियूं रहिजी वियूं आहिनि, त पोइ तव्हां उनखे अञा ग्लू आली आहे, सुकी न आहे, त तव्हां हिनखे बिल्कुलु हेठि छिके सेट करे सघो था। अगर आपको महसूस हो कि ये बीच बीच में कहीं से गैप रह गए, तो ग्लू अभी जो है गीली है, खुश्क नहीं हुई, तो आप इसको थोड़ा सा नीचे खींच के और बराबर कर लें। हाँ, ही तकरीबन 2 हिस्सा थी विया आहिनि। 2 हिस्से जो है इसके मैंने कवर कर लिए हैं शीशे के। इसको हम यहाँ करेंगे बंद। ठीक है, इनखे बंद कंदासीं ऐं पोइ हिनखे अॻियां ग्लू हणी ऐं असां वरी लाइट ब्लू से कवर कंदासीं। फिर हम इसको ग्लू लगा रहे हैं और ये जो लाइट ब्लू हमें यूज़ करना है, इसके साथ अभी हम इसको कवर कर लेंगे। इस तरह आप रैंडम ग्लू लगा लें, ज़रूरी नहीं है कि पूरे जो है ग्लास पे, पूरे शीशे पे ग्लू लग जाए। ठीक है, सो हिनखे रखूँ था साइड पे। हाँ, खणंदासीं लाइट ब्लू और वहीं से इसको हम ज्वाइंट करेंगे जहाँ पे हमने डार्क ब्लू को काटा है। इसका भी यही तरीका है। अगर आपको महसूस हो कि बीच में कहीं से गैप रह गया है, तो थोड़ा सा खींच लें इसको नीचे। ठीक है, किथे का विच में विथी रहिजी वञे त हिनखे तव्हां थोरो हेठि छिके कंप्लीट कयो, छो त हीउ अञा आलो आहे, त हीउ आसानीअ सां तव्हां सेट करे सघंदव। त हीअ असां हिन ब्लैक ताईं पेंट ताईं हिनखे खणी ईंदासीं ऐं हेसि ताईं असां हिनखे कंप्लीट कंदासीं। ॾिसो, ही तक़रीबन थी वियो आहे ऐं असां हिनखे ईअं कवर कंदासीं जो हीउ जेको ब्लैक पेंट आहे इनखे भी हिकिड़ी लाइन ॾेई कवर करे वञो। इस तरह से इसको चिपकाएं कि ये ब्लैक जो पेंट है इसके ऊपर भी एक लाइन आ जाए इसकी डोरी की, ताकि अगर कहीं से जो है वो पेंट की जो लाइन है वो सीधी नहीं है, रफ़ है, तो वो भी इसमें छुप जाएगी और कवर हो जाएगी आराम से। ठीक है, सो हिनखे असां ग्लू हणी कंदासीं बंद चंगी तरह सां। अॻियां भी अञा कुछ हिन ते सजावट थींदी, अभी कुछ और हम इसके ऊपर सजाएंगे। आप देखें, सबसे पहले तो इनको हम हटा देते हैं। पहले से ये मैंने बना के रखी है। ही ॾिसो, ही मूं पहिरियों कुछ कलर कॉम्बिनेशन्स ठाहे रखिया आहिनि। ही मुंहिंजो ठहंदो कंप्लीट सेट। ठीक है, ही हिकिड़ो कंप्लीट बोतलन जो मां सेट ठाहियां थी डेकोरेशन जे लाइ, जंहिंमें ही पहिरियों वारा कॉम्बिनेशन ॾिसो, ऑरेंज ऐं येलो। ठीक है, डार्क ग्रीन ऐं बिल्कुलु लाइट ग्रीन, ऐं हिन में रेड ऐं पिंक, ऐं सभिनी जो तव्हां ॾिसो 1/3 जेको आहे ब्लैक सां पेंट थियल आहे, ऐं ही मूं ब्लू जेको आहे हिन जो कंप्लीट कयो आहे। ऐं बोतलूं ॾिसो, मूं ॼाणी करे अलॻि अलॻि शेप्स ऐं साइज़ जूं खयूं आहिनि। ये मैंने जानबूझ के अलग अलग शेप और साइज़ की बॉटल्स ली हैं, क्योंकि एक जैसी रखेंगे तो फिर वो इनको डेकोरेट करने में मुश्किल होगी, तो वो सब एक दूसरे के सामने आएंगी। ये छोटी बड़ी हैं तो हम इनको इस तरह से रख सकते। ठीक है, सो हाणे हिननि जे मथां हिन किनारे ते असांखे कुछ अञा डिज़ाइनिंग करनी है। यहाँ पे या तो यहाँ हम सितारे लगा सकते,
किसी भी अपनी पसंद के कलर से। लेकिन मैंने जो चूज़ किया है वो मेरे पास है ये लेस, ठीक है। ये लेस आहे मां वटि, ली तो मैंने ये अपने दुपट्टे के लिए है, लेकिन थोड़ी सी मैं इन पे यूज़ कर लेती हूँ क्योंकि शौक़ की कोई क़ीमत नहीं होती, ठीक आहे। हिन खे मां ईअं हणंदमि, हिन में ॾिसो कॉपर बि आहे, ब्लैक बि आहे। कॉपर जेको आहे हिननि सभिनी रंगनि सां हलंदो ऐं ब्लैक सां त वधीक सूट ई कंदो, छो त हिन में ब्लैक बि आहे। त हिननि सभिनी जे मथां मां ग्लू हणी ऐं हीअ लेस चिंबड़ाए वेंदमि। लेस को इस तरह चिपकाना है कि ये बिल्कुल ही जो सूतली है उसके ऊपर आ जाए, मतलब ये कि ब्लैक पे नहीं आनी चाहिए, जो ब्लैक हिस्सा है उस पर ये नहीं आनी चाहिए, ठीक है। सो इनके हणूं था असां, कहीं से भी शुरू कर लेते हैं, कोशिश करें वहीं से शुरू करें जहाँ पे पहले से सूतली का जोड़ है। जिते सूतली जो गंढ आहे उतां ई शुरू कयो त जीअं सभु गंढ जेके आहिनि हिक पासे अचनि, इस तरह से बहुत। और सितारे हों, सितारों की सिंगल लेस हो आपके पास, उसको आप यहाँ पे यूज़ कर सकते हैं, तो थोड़ी सी इसमें चमक भी आ जाएगी, थोड़ा सा इसमें स्टाइल भी आ जाएगा। इसको अभी हम करेंगे यहाँ पे फिक्स, ठीक है। सो ही हिन जो थींदो फाइनल लुक। कोशिश करो त मथां सूतली नज़र न अचे, ठीक है। सूतली जो है ऊपर से नज़र नहीं आनी चाहिए, ऐसे लगे कि लेस जो है वो ब्लैक के साथ ही लगी हुई है। तो हीअ मुंहिंजी हिकिड़ी बोतल थी वई कंप्लीट, ऐं हाणे हिननि बाक़ी बॉटल से भी मां हीअ जेका आहे लेस हणी थी वठां। तो ॾिसो ही मुंहिंजो ख़ूबसूरत सेट थी वियो कंप्लीट। ये सेट मेरा जो है वो कंप्लीट हो चुका है, और इसको जब मैं अपने घर में सजाऊंगी तो मैं ख़ुद ही खुश हो जाऊंगी, चाहे इसके लिए मुझे कहीं से कोई वाह कोई तारीफ़ मिले या न मिले, ठीक है। सो अहिड़े क़िस्म जी शयूं। अच्छा, इसमें ज़रूरी नहीं है कि आप कुछ प्लांट डालें, ठीक है। इहो ज़रूरी कोन्हे त तव्हां हिन में पाणी विझो या गुल विझो या मनी प्लांट विझो, कुछ भी न। ही पाण ईअं ख़ाली हिकिड़ी ख़ूबसूरत शइ आहे जेके सजाए सघिजे थो। तो इसमें कुछ भी पौधे डालना या फूल डालना ज़रूरी नहीं है, ये इस तरह खुद ही एक अच्छी डेकोरेशन की जो है चीज़ है। तो मुझे उम्मीद है आपको आज का मेरा ये वीडियो, मेरा ये क्राफ्ट पसंद आया होगा। अगर अच्छा लगा हो तो मेरे इस वीडियो को आप शेयर करें, कमेंट करें, लाइक करें, मेरे चैनल को सब्सक्राइब करें, ताकि ज़िंदगी रही तो और इस तरह का बहुत कुछ मैं आपके साथ इंशाल्लाह शेयर करूँगी, ठीक है। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजे घर के सजाइण जे लाइ पाण अहिड़ियूं सुठियूं सुठियूं शयूं क्रिएट कयो ऐं ख़ुशि थियो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इंशाल्लाह वरी मिलंदासीं कंहिं कम जी वीडियो सां। तेसिताईं अल्लाह वही।